मसूबड़ी रिपोर्ट कलब लगारी। शादी इलाज शहर मां 30 वरह ताईं साहब ज़रिए ख़िदमत कंदे ज़िंदगी जो हिकु वॾो हिसो गुज़ारींदड़ बेरोज़गार सीनियर सहाफ़ी ग़ुलाम रसूल बिरोही 1 साल खां बुखियुनि जी तकलीफ़ ऐं ॿियनि जिस्मानी बीमार में वरितल संदसि औलाद बि मुख़्तलिफ़ बीमार में मुब्तला ग़ुरबत सबबि इलाज कराइण खां क़ासिर। डिप्टी कमिश्नर बदीन ऐं ॿियनि वस वारनि खां वज़ीफ़े इलाज लाइ अपील। शादी इलाज जो सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब जो सरपरस्त आला 1992 खां सहाफ़ जी बाक़ाइदगी सां शुरूआति कंदे ज़िंदगी जा 30 साल सहाफ़त जे पेशे गर्पींदड़ ग़ुलाम रसूल बिरोही गुज़िरियल 1 साल खां बुखियुनि तोड़े ॿियनि बीमारियुनि सबबि मुसलसल घर में बिस्तरो भेड़ो आहे। ग़ुरबत सबबि लावारसी सबबि मुनासिब इलाज कराइण खां पिणु क़ासिर आहे। हिन 30 सालनि जे एकटिके अरसे दौरान ॾुखियनि हालतुनि ऐं अणंगे सफ़र में सहाफ़ जे मुक़रर पेशे ते कॾहिं बि ज़रब अचण न ॾिनो। हिन बिना इलाज बिना मुआवज़े मज़लूम माण्हुनि तोड़े इलाइक़े जी सहाफ़ ज़रिए ख़ूब कलमी ख़िदमत कई। बीमारी मुफ़लसी जी हालत में अञा बि साॻियो जज़्बो रखंदे अचे पियो। संदो नौजवान पुटु इंटर पास बेरोज़गार नज़ीर अहमद बिरोही जेको मज़दूरी करे घर जो समूरो ख़र्च हलाईंदो हो, जेको पिणु काफ़ी अरसे खां बीमार आहे। बीमारी सबबि संदसि अखियुनि जी नज़र घटिजी वई आहे। दिमाग़ ते पिणु असरु पवण करे यादाश्त वारो निज़ाम मफ़लूज थी वियो आहे, जंहिंजे इलाज लाइ कर्ज़ खणी हमदर्द वारनि खां चंदो वठी 2 लख रुपयनि खां मथे ख़र्च करे चुको आहियां ऐं संदसि हिकु न्याणी गुज़िरियल 10 सालनि खां बीमार आहे, जंहिंखे गुर्दनि जो आर्ज़ो हो। बाद में हिन जा हथ पेर सुकी विया, मुंहुं ऐं गलो बि फिरी विया। केतिरनि महीननि ताईं संदसि खाइण पीअण बंदि हो ऐं हू काफ़ी इलाज बाद तबियत में सुधारो अचण बाद खेसि दिमाग़ी फालिज थी पियो, जंहिंखां पोइ संदसि अखियुनि जी नज़र घटिजी वई ऐं दिमाग़ी नसूं सुकी वञण करे हिकिड़ी अखि पिणु बंदि थी वई आहे। हिन ॿुधायो त वक़्तु ताईं माल मताउ हो, हाणे मूं समेत ॿियनि औलादनि जे लाइ को पैसो कोन्हे। आउं अॻे ई बीमार आहियां, गुज़र सफ़र जो ॿियो को ज़रियो कोन्हे। बीमार औलादनि जो इलाज लाइ हैदराबाद में प्राइवेट न्यूरो सर्जन वटि हलंदड़ आहे। पिणु महीने खेनि हैदराबाद वञिणो पवे थो ऐं ॿधी गाॾी जो किरायो, दवाउनि अक्सर डॉक्टर जी फीस समेत 25 खां 30 हज़ार रुपया ख़र्च अचे थो। उहो ख़र्च मुंहिंजे वस में न आहे। आउं अॻे ई बेरोज़गार ऐं बीमार पियो आहियां। मुंहिंजे बीमार ऐं औलादनि जे इलाज माली सहायता लाइ ग्रांट जी मंज़ूरी लाइ दरख़्वास्त वारी समरी CM हाउस फाइनल में बंदि पई आहे, जंहिंखे तक़रीबन साल अची पूरो थियण वारो आहे, जंहिं ते अञा कोई अमल न थियो आहे। कुटुंब समेत बीमार सहाफ़ती डिप्टी कमिश्नर बदीन ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त मूं समेत मुंहिंजे औलाद लाइ मावर वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे, बीमारी में घर जो गाॾो हलाए सघां, बीमार औलादनि जो इलाजु कराए सघां, जीअं आउं क़ौम जो अमीन हिकु सहाफ़ी हुअणु नाते हथ टंगे मारण खां पिनण खां बची सघां। हिन सहाफ़ी खे ॿुधायो जेकॾहिं मुंहिंजे बीमार औलाद जो वक़्तु सिर मुनासिब ऐं मुकमल इलाज न थियो, उहो जिस्मानी तौरु ज़िंदगी पर माज़ूर थींदो। ॿुधायो त खेनि गुर्दनि जी तकलीफ़ सबबि हू रातियूं जाॻे गुज़ारींदो आहे।